हैदराबाद में सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर मंजूर कालरो मूजिब अहल बैत के हुबदार अली पैलेस शादी हाल कासमाबाद के मालिक सैयद बशीर हुसैन शाह की वरसी है। इन मुनासिबत से ईसाल सवाब की मजलिस जा ब इंतजाम किया विया आहिनि। साईं बशीर शाह हैदराबाद के मुख्तलिफ़ इमाम बारगाहुनि की बेहतरी लाइ वॾो कमु कयो। पाण पंहिंजो नालो ज़ाहिर न कंदे केतिरा ई ख़ैराती कम कया जंहिंजी कंहिं ॿिए खे सुध न पवण ॾींदो हो। पाण हमेशा फ़ोटो सेशन का पासो कयई। असांखे हमेशा मजलिसुनि में अॻु भरो ॾिठो। ख़ासि करे कासमाबाद की वसंदीअ में अली पैलेस जो अहम किरदार रहियो। जॾहिं त घणो कुझु न हो तॾहिं अली पैलेस जा बल्ब रोशनियुनि सां झिड़कंदा हुआ। शाह साहब तरफ़ां अली पैलेस में शानदार मजलिसूं ऐं इमाम अली अलैहिस्सलाम जिन जी विलादत जा जश्न ख़ूबसूरत अंदाज़ सां बर्पा कया ऐं कराची जा मशहूर आलम सगोरा मदहू करे अहल बैत अलैहिस्सलाम जी तबलीग में अहम ख़िदमत करे पंहिंजो वारो वॼाए वियो। सैयद बशीर शाह साहिब जी वफ़ात बाद जेतोणीकि वॾो ख़ाल अञा भरिजी नाहे सघियो, पर पोइ बि संदसि औलाद यादूं ताज़ा कंदो अचे। रब पाक हिन नेक मर्द अहल बैत जे हुबदार जा दर्जात बुलंद फरमाए।